अस्सलाम वालेकुम मौज़े सामीन, तव्हां सां शबाना महक मुखातिब आहे। आई अमीर हमज़ो बानपुर आवाजी खिदमत में हाजिर है। अले मुझा मारोड़ा। जी हाँ, अले मुझा मारोड़ा वो गीत आहे जे सिंधी मौसीक़ी में नए बाब जो इजाफो कयो, पर उन सां गॾु लतीफ़ जी सिंधी ॿोलीअ खे पिणु मौसीक़ी जे मैदान में उजागर कयो। वो गीत सिंध जे हर नंढे वॾे फनकार पंहिंजे पंहिंजे अंदाज में गायो, पर खेनि उहा मोट न मिली सघी। जहिड़ी तरह उन गीत के भेण फौजिया सुमरो पंहिंजे मिठड़े ऐं मधुर आवाज में गाए मञता माणी। फौजिया जे अंदाज में रिकॉर्ड थियल हिन गीत के पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री वारनि 3 फिल्मनि में फिल्मायो। इहो गीत सिंध जे हर नंढे वॾे शादी या स्टेज जो सिंगार बनियो। अज MRC मान्य रिकॉर्डिंग कंपनी तरफा इन गीत जी बेपनाह मक़बूलियत जे भेटा तौर ही सुरीली शाम मुनक़द कई वई आहे, जंहिंजो नालो आहे जश्न ताजपोशी। त हाणे तव्हां ऐं असां जे ताड़ी जे गूंज में अचे थी सिंध जी अवामी फनकारा मोहतरमा फौजिया सुमरो। मेहरबानी मेहरबानी। मां सिजावल वासिन जी ऐं ख़ासि करे मान्यर रिकॉर्डिंग कंपनी MRC वारनि जी तमामु घणी थोराइती आहियां, जिन मूंखे हेॾी सारी इज़त बख़्शी आहे, जंहिं लाइ मां संदसि दिलि जी गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां ऐं रहंदसि। हिन मोहबती मेड़ाके में तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मुंहिंजे फ़न जी शुरूआत रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां थी, जंहिंखां पोइ मूं कैसेट जी दुनिया में पेर पातो ऐं कैसेटूं रिकॉर्ड कयूं मुख़्तलिफ़ कंपनियुनि में, उहे हलियूं। उन खां पोइ MRC कंपनी मूंखे घुरायो ऐं हिकिड़ी कैसेट रिकॉर्ड कई। कैसेट रिकॉर्ड कई, उन में कलाम हिकिड़ो तमामु घणो हलियो, जेको कैसेट जी सुञाणप ठही वियो। उन कलाम जी मशहूर थियण ते लॻी आहे कैसेट में कलाम मशहूर थियो। उन खां पोइ वरी बि कैसेट तमामु हलियो अव्हांजी दुआउनि सां। उन खां पोइ वरी बि MRC कंपनी वरी ॿियो कैसेट मुंहिंजो कयो, जेको जंहिंमें कलाम हलियो मुंहिंजियूं ॻाल्हियूं सारींदे, मुंहिंजे मुंहं खां पोइ मुंहिंजा मिठड़ा मुंहिंजियूं ॻाल्हियूं सारींदे। ऐं ईअं MRC बहितर खां बहितर यानी सुठे खां सुठियूं कैसेटूं रिकॉर्ड करणु लॻी। वरी बि मूंखे घुरायो ऐं हिकिड़ी वरी कैसेट रिकॉर्ड कई। उन कैसेट में हिकिड़ो गीत एतिरो सुठो हलियो, यानी कि तव्हांजी दुआउनि सां एतिरो मशहूर थियो, अले मुंहिंजा मारोड़ा, जेको झर जंग में जेको हर ॿोली वारा जेके न सम्झनि उहे बि ॿुधण लॻा। इहे तव्हांजी दुआउनि सां। फौजिया सुमरो जेको बि कुझु आहे तव्हांजी दुआउनि सां आहे। अॼु MRC सोनो ताज पहिरायो अले मुंहिंजा मारोड़ा जे ज़्यादा घणो हलण जे करे। ऐं उन वरी बि हिकिड़ो MRC महिनत कई आहे, उन सां गॾु मुंहिंजी बि महिनत शामिल आहे। शाइर अशरफ शाइर, जेको ज़ात जो बि शाइर आहे, पहिरियों कलाम उन जो तव्हांखे ॿुधाईंदसि।